हाँ जी जी बिल्कुल भाउ मोकिलियोसि भले बिस्मिल्लाह अचे तव्हां चओ था त बिल्कुलु नौकिरी हुनखे ॾींदासीं। अचे अचे मां ऑफिस वेठो आहियां। ठीकु आहे ठीकु। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुश आहियो साईं? ख़ैर आहे? जी जी साईं दुआ लॻी पियो। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैर सर असल में असां फनकार माण्हू माना नौकिरी कंदा न आहियूं पर कयूं था बस कंहिंजे ज़ोर ते। जी जी सो असल में मुंहिंजा कुझु शर्त आहिनि सर। ॿुधायो शर्त साईं। सर पुलिस जी नौकिरी ॾाढी ॾुखी आहे। जी जी बिल्कुलु। हाणे पहिरियों शर्त मुंहिंजो साईं इहो आहे त माना का फौदगी थिए साईं मरी वञे जी जी बिल्कुलु। तव्हां असांखे साईं मोकल ॾींदो। ॾींदासीं सिफ़ारिशी आहे बिल्कुलु। हा न साईं तॾहिं बि माण्हू अहिड़ो तारियो वञे। हाणे असां हुते नौकिरी वेठा कयूं हिते लाश दफ़नाइजी था वञनि चोथे महीने तव्हां असांखे मोकिलींदा। पहिरियों शर्त इहो असांजो को माण्हू मरी वञे कुराड़ी को कुराड़ो तव्हां असांखे मोकल ॾींदो। जी जी बिल्कुलु ॾींदासीं। ॾींदो सिफ़ारिशी आहे ॾींदासीं। सर मुंहिंजो ॿियो शर्त इहो आहे माफ़ कजो ॿियो शर्त मुंहिंजो इहो आहे त का शादी मुरादी जेका थिए थी किथे बि थिए तव्हां मूंखे मोकल ॾींदव सर। छो साईं तव्हां हुनजा निकाह पढ़ाईंदो वञी छा? न साईं असां हुते नचंदा आहियूं ड्रामा वग़ैरह कंदा आहियूं साईं फनकार माण्हू आहे साईं। अच्छा अच्छा हा सम्झो साईं। जी त साईं मोकल ॾियणी पवंदव। जी जी ॾींदो न साईं? अॻिते ॿुधायो टियों शर्त तव्हांजो। टियों शर्त साईं आख़िरी इहो आहे जी जी त माना जंहिं ॾींहुं तव्हांजो माना धाड़ेलनि सां मुक़ाबिलो थिए जी जी उन ॾींहुं तव्हां मूंखे मोकल ॾींदव। उथी हल हल बाहर थाड़े सां मुक़ाबिलो हुनजो बी कर।